हाँ तो मूंखे ॿुधंदड़ मूंखे ॾिसंदड़ मुंहिंजे सिंध जे यूनिवर्सिटियुनि जा दोस्तो शागिर्दो ऐं मुख़्तलिफ़ मुंहिंजा पिरी प्यारो दोस्तो सभिनी खे अस्सलाम वालेकुम। शाल जिते बि हुजो ख़ुशि हुजो मुस्कुराईंदा रहो। मां हिन वक़्तु आर्ट्स फैकल्टी में बीठो आहियां ऐं राति आहे ऐं उन पहर में मां पंहिंजनि चौकीदारनि सां मिलण लाइ आयो आहियां ऐं मुंहिंजा ही चौकीदार जेके हर डिपार्टमेंट जे ॿाहिरां बीठा आहिनि, जेके न राति ॾिसनि था न ॾींहुं ॾिसनि था, न तती ॾिसनि था न थधी ॾिसनि था। ही राति जे हिन ऊंदाहियुनि में ही ॾिसो त ही ऊंदाहियूं आहिनि, इन्हनि ऊंदाहियुनि में बि हिते बीही ऐं हिननि इमारतुनि जी हिफ़ाज़तूं कनि था ऐं पंहिंजे हिन सिंध यूनिवर्सिटीअ खे पंहिंजी अमड़ सम्झी उन जी हिफ़ाज़त कनि था। ऐं हींअर बि मूंसां गॾु बीठा आहिनि साईं उस्ताद बुखारीअ जो हिकिड़ो शेर आहे त ख़ल्क़त सुदकी घुरंदी आहे, इज़त शोहरत माल ऐं मिल्कियत। ख़ल्क़त सुदकी घुरंदी आहे, इज़त शोहरत माल ऐं मिल्कियत। कुदरत मुर्की चवंदी आहे, महिनत 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 महिनत। सो बिल्कुलु ही असांजा जेके सिक्योरिटी गार्ड आहिनि, जेके असांजा सिपाह आहिनि सिंध यूनिवर्सिटीअ जा, उहे सॼो ॾींहुं महिनत कनि था ऐं इन्हनि माण्हुनि लाइ ऐं इन्हनि लाइ लतीफ़ साईं चयो आहे त सीअ सड़नि विल विहनि उत्तर ओट न कनि। सीअ सड़नि विल विहनि उत्तर ओट न कनि। फ़क़ियूं जे फिराक जूं वतियूं हुयूं जन, मौत न मारियो तनी मारियो मौत खे। ही तह सियारे जे रातियुनि में, स्याह रातियुनि में, ऊंदाहियुनि रातियुनि में ही हिननि इमारतुनि जी हिफ़ाज़तूं कनि था ऐं बीहनि था ऐं रातियुनि जो थधियुनि में बि हिते अची बीहनि था। उन जे लाइ मुंहिंजो हिन चौकीदारनि खे, मुंहिंजनि हिननि मुलाज़िमनि खे जेके राति ॾींहुं महिनत कनि था, उन्हनि खे सलाम आहे ऐं उन्हनि लाइ आउं इहा ई चई सघां थो त ही सिंध यूनिवर्सिटीअ में अहम किरदारु अदा कनि था। इहे अला कंदो ख़ुशि हूंदा ऐं हिन इदारे लाइ पाण पतोड़ींदा रहंदा। महिरबानी।